अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 8 TV न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी। शहदादकोट खां रिपोर्ट मीर हसन मंगणार। शहदादकोट समेत ज़िले के नंढनि वॾनि शहरनि में पेट्रोल पंप बंद। ख़बर मूजिब कंबर शहदादकोट के ज़िले में नंढनि वॾनि शहरनि में पेट्रोल पंप बंद। कंबर वार मीरो खान शहदादकोट में अक्सर पेट्रोल पंप बंद। तेल की सप्लाई न हुजण करे अवाम सख्त परेशान, जै सबब मोटरसाइकिलन ते सफ़र कंदड़ ऐं मुसाफ़िर सख्त परेशान आहिनि। शहर के सियासी समाजी तंजीमुन पारां वज़ीर आज़म इमरान खान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं DC कंबर शहदादकोट का मुतालबो कयो त कंबर शहदादकोट ज़िले में फौरी तौर पेट्रोल पंप खोलिया वञनि। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा 8 TV न्यूज़।